अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं दड़ो लॻ ॻोठ रेस गंवर खान मक्सीअ में प्राइमरी स्कूल गुज़िरियल 5 सालनि खां वठी उस्ताद न हुजण करे ॻोठाणो 50 ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾेई रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो आहे। तालीम खातो अघोड़ निंड सुतल आहे। उन हवाले सां ॻोठाण रेस पीर मोहम्मद मक्सी, रेस महबूब मक्सी, रेस बचायो मक्सी, रेस मुशरफ खान मक्सी मासूम शागिर्दनि समेत एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त हिन जदीद दौर में असांखे रुगो नाले में स्कूल ॾिनो वियो आहे। का बि बिल्डिंग ऐं फर्नीचर बि अञा न मिलियो आहे। असां पंहिंजी औताक खे स्कूल ठाहियो जेको बि हाणे किरी पियो आहे। मासूम शागिर्द खुले आसमां हेठि वेठल आहिनि। 5 सालनि खां वठी उस्ताद न हुजण करे हिकु ॻोठाणो ॿारनि खे पढ़ाए रहियो आहे। हिननि चयो त घणे हाय घोड़ा करण बावजूद असांजे केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। इन्हनि तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया सजावल ऐं तालीम खाते खां मुतालबो कयो त असांजे मासूम बच्चनि खे तालीम जारी रखण लाइ स्कूल जी बिल्डिंग, फर्नीचर ऐं उस्ताद ॾिनो वञे त जीअं असांजा बच्चा तालीम हासिल करे सघनि। रिपोर्ट समीअला मेमण, अमल न्यूज़ दड़ो।